रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए सिंध तोखे भेटा ॾिना, ए सिंध तोखे भेटा ॾिना के मांग फुड़ा के रक्त फुड़ा, ए सिंध तोखे भेटा ॾिना के मांग फुड़ा के रक्त फुड़ा। सो पंहिंजो पाण निभाया, सो पंहिंजो पाण निभाया। जनाब सदर मानवारा उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हमसफ़र साथियो, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। जनाब आला अॼु जे मौज़ूअ ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे, उहो आहे सिंध जी सक़ाफ़त। शाद शाइर ख़ूब लिखो आहे, मां सिंधी आहियां, मां सिंधी आहियां, मां सिंध मथां सरकारी आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे, आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे। ज़ंजीर छॾी मां टोड़ींदुसि हिन धरतीअ ते कर ज़ुल्म भले, हिन धरतीअ ते कर ज़ुल्म भले करे इंसाफ़ त थियणो आहे। तुंहिंजा कूड़ा क़ाइदा नेठ नदीअ में। जनाब आला सिंध पाकिस्तान जो क़दीम सूबो आहे, जंहिंजी तारीख़ क़दीम आहे, जंहिंखे लेखक लिखंदा रहनि था, बयान कंदा रहनि था, पोइ बि सिंधी तारीख़ खे कोई बयान नथो करे सघे। सिंधी तारीख़ में मुंहिंजो दड़ो लतीफ़ जहिड़ा शाइर मौजूद आहिनि। जनाब आला सिंध में मोहम्मद बिन कासिम, सिकंदर आज़म, दोदो ज़ुमरा, होश मोहम्मद ख़ीजे जहिड़ा मयार मौजूद आहिनि, हाँ मौजूद आहिनि। जनाब आला शाद शाइर ख़ूब लिखो असां बि कान का इबादत कया, बस सिंध तुंहिंजी तिलावत कया। असां बि कान का इबादत कया, बस सिंध तुंहिंजी तिलावत कया। ही टोपी ही अजरक ही कुआरी, सदिन खां उन्हीअ जी हिफ़ाज़त कया, सदिन खां उन्हीअ जी हिफ़ाज़त कया। जनाब आला सचल सरमस्त सिंध में, शाद लतीफ़ भिटाई सिंध में, इस्लाम जो दरवाज़ो सिंध में, मेहमान नवाज़ माण्हू सिंध में आहिनि। आख़िर में ही शइ चई पंहिंजी जॻह वठंदुसि।